अस्सलामुअलैकुम साथियों, मुझो नालो आहे तमाम है। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी तमाम में कयां थो त तव्हां दोस्त ख़ैर सां हूंदा वे। दोस्तों, अॼु व्लॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश है। जेके भी दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते जेके भी दोस्त नवां ॾिसनि था, उन्हनि खे गुज़ारिश है तो वो मेहरबानी करे मूंखे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, मुंहिंजी वीडियो के कमेंट कनि ऐं शेयर कनि। आला दोस्तों अॼु असांजे हिते मौसम माशाअल्लाह ज़बरदस्त आहे ऐं हवा भी पई हले, जे करे हवा हले पई, तेज़ हवा आहे। ॾिसो तव्हां, मां हाणे बीठो आहियां पंहिंजनि फुटियुनि ते, फुटी ते बीठो आहियां। ॾिसी सघो था तव्हां, असांजी फुटी पहिरियों नंढड़ी हुई, हाणे अल्हम्दुलिल्लाह माल भी चलियो अथसि। ॾिसी सघो था तव्हांखे ये अच्छा गुल नज़र अची रहिया हूंदा, गुल ॿाटी इनके चवंदा आहिनि सिंधी में, ऐं ॿियो वरी गोगड़ा हूंदा नी। ये ॾिसी सघो था तव्हां, फुटी में अछो गुल आहे, गोगड़ो आहे। दोस्तों, सच्ची ॿुधायांव न त फुटी ते भी वॾा ख़र्चा नी, हेॾी चेल जहिड़ी महांगाई जंहिंजी का भी इंतिहा न आहे। एतिरी महांगी, हिकु पेट्रोल एॾो महांगो, डीज़ल एॾो महांगो। वेचारा असां वटि जेको आहे न, तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी त हींअर सिंध में तक़रीबन पाणी कोन्हे, असां वटि बि पाणी कोन्हे, जे करे मजबूरन असांखे बोर ते फुटी भराइणी पवे थी। जे करे बोर जा भी तमामु घणा ख़र्चा नी, गरीब माण्हू असां भी ख़र्चा अफोर्ड नथा करे सघूं। कोशिश असां भी मेहनत कयूं था, कोशिश कयूं था जीअं त मेहनत करे फुटी के सही नमूने सां इनजी सफ़ाई कयूं, जे गंद वग़ैरह के साफ़ कयूं त वरी रोज़ी थिए। दोस्तों, ग़रीबनि जे लाइ हिकु वॾो ॿियो मसइलो इहो आहे, ग़रीब घर जा ख़र्चा भी पूरा नथो करे सघे। तो उहो ग़रीब माण्हू पंहिंजा ॿार पढ़ाए या पेट पाले, पंहिंजा बचड़ा पढ़ाए या पेट पाले, या असां कंहिंखे भी सोच न आहे। वॾनि अमीरनि बहुतारनि खे का भी इहा सोच न आहे त यार ग़रीब आवाम आहे, असांखे आवाम जी करणु घुरिजे, असांजी ताक़त आवाम ई आहे। इहो जेकॾहिं मालतनि में वेही इहो सोचे न हा त अॼु ही पाकिस्तान जो ऐं हिन आवाम जो, हिन क़ौम जो इहो हाल न हुजे हा। दोस्तों, हर अमीर माण्हू पंहिंजे लाइ सोचींदो आहे, उन्हनि जा ॿार वॾनि यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था, पर अफ़सोस ग़रीब पाणी जे लाइ, ग़रीब हारी पाणी जे लाइ भी तड़पनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु हारी खे भी बचत न हूंदी आहे, हारी खे उहे भी बचत घटि हूंदी आहे। वेतर पाणी जो बोरान अॻ में भी हारी ग़रीब, उन वटि पैसो रोक त न हूंदो आहे। हारी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, महिनत मज़दूरी कंदो आहे, उन वटि पैसो रोक न हूंदो आहे, उहो व्याज त खणी ईंदो आहे। वरी साईं फसल में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, व्याज वारा पंहिंजो व्याज वठंदा नी, उहो वरी ओतिरा पैसा जेतिरा वठी ईंदो आहे ग़रीब, उन ते वरी व्याज जेको कमाईंदो आहे उहो व्याज में हलियो वेंदो आहे, ऐं मिलंदो सिर्फ़ु पाणी हुयो। तो अल्हम्दुलिल्लाह हेल साल ज़रदारी हुकूमत अचण सां ई पाणी भी सिंध जो बंदि थी वियो। ये दोस्तों हाल नी, ग़रीब माण्हू पंहिंजो पेट गुज़र कनि या पंहिंजा नंढड़ा बचड़ा पढ़ाइनि, बसि ग़रीबनि जा अक्सर बचड़ा ईअं रुलनि था। ॿाराड़ी जा माण्हू, मिसकीन माण्हू छा कजे, बसि उन्हनि जो आलम इहो ई आहे। पंहिंजनि ॿारनि खे उहो पढ़ाए भी नथा सघनि, सिर्फ़ु उहे छा था कनि, पुट तव्हां ई कमायो, छा कयूं, नंढड़ा ॿार। दोस्तों, इंशाल्लाह मां कोशिशि कंदो तव्हांखे ॾेखारींदुसि त हिते जा नंढड़ा ॿार, मासूम ॿार, उन्हनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। छाकाणि त जो सबबु छा आहे, बाबो ग़रीब आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन्हनि ॿारनि खे भी सोच आहे बाबो ग़रीब आहे, काथों पैसा आणे, काथों असीं पढ़ूं,
वारा त बाबो जेको आहे न कुझु कमाईंदो। कम वरी कहिड़ो आहे, ग़रीब माण्हू ॿी का न महिनत आहे न मज़दूरी आहे, सिर्फ़ु फसल जो ई कमु आहे। ॿिया कम त थियनि ई कोन था, थियनि बि था बसि हर माण्हू इहो कमु नथो करे सघे न। पर जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि सां वॾियूं नाइंसाफ़ियूं आहिनि। उम्मीद कयां थो त दोस्तो मुंहिंजी अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त पोइ मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।